सिंध सरकार धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ फ़ौज घुराइण जो इशारो ॾेई छॾियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त जेकॾहिं कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ फ़ौज जी ज़रूरत पई त उन खां मदद वरिती वेंदी। सिंध जे गादी वारे शहर कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त धाड़ियलनि जी सरपरस्ती कंदड़ ख़िलाफ़ एक्शन थींदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मुल्क में अमन अमान जी बहितरी लाइ सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि ख़िलाफ़ महाडो अटकायूं बीठियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त निगरान हुकूमत जे दौर में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी। सियासी हुकूमत अचण बाद अमन अमान जी सूरत हाल बहितर थी आहे। सिंध जे कचे वारनि इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो वधीक चवणो हो त घोटकी कश्मोर ऐं शिकारपुर मां 13 मोगवियुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त 6 माण्हुनि खे हिरकिजी अगवा थियण खां बचायो वियो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणो हो त कचे जे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स पारां टारगेटेड ऑपरेशन जारी आहे। शर्जील इनाम मेमण गैर कानूनी परॾेहनि खे हिकु अहम मसइलो ऐं वॾो मसइलो करार ॾींदे चयो त कराचीअ में गिरफ़्तार माण्हुनि में वॾे अंग में गैर कानूनी पनाहगीर शामिल आहिनि, जिन खे तुर्त मुल्क मां कढियो वेंदो। 60 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर चयो त कराचीअ में हिकु हफ़्ते जे अंदरि 6 ॾोहारी मारिजी विया आहिनि। कराचीअ में अप्रैल महीने में 104 जवाबदारनि समेत राजा गैंग जे 7 जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त क्रिस्टल ऐं आइस जे नशे जो आज़ार वधी वियो आहे, जेको इंतिहाई ख़तरनाक आहे। हीअ अहिड़ी मंशियात आहे जेका वापराईंदड़ नौजवाननि जे ख़ानदाननि खे बि तबाह करे छॾे थी। उन खां बचण लाइ समाजी अॻुवान साफ़ी ऐं शहरी किरदारु अदा कनि। संदसि चवणो त सिंध पुलिस ऐं एक्साइज़ गॾियल तौरु मंशियात ख़िलाफ़ कार्रवायूं करे रहियूं आहिनि। ईद खां पोइ मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। सिंध जे आबकारी ऐं महसूलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणो त हैदराबाद में मंशियात फ़रोशनि जूं 2 गैंग्स ख़तमु कयूं वयूं आहिनि। 148 मंशियात फ़रोश गिरफ़्तार कया विया। वॾे मिक़दार में मंशियात बि हथ कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर चयो त मंशियात जे ख़ात्मे लाइ कानून साज़ी करे रहिया आहियूं। ड्रग माफ़िया खे का बि रिआयत न मिलंदी। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त कराचीअ में 19 अप्रैल खां पिंक बसनि जा 2 नवां रूट्स शुरू करे रहिया आहियूं। 20 अप्रैल ते मीरपुर ख़ास में बि पीपल्स बस सर्विस शुरू थींदी। हुन चयो त कराचीअ लाइ येलो बस सर्विस बि शुरू कई वेंदी, जॾहिं त फरियाल टालपुर जी हिदायतुनि ते पिंक बसनि जो अंग वधाए रहिया आहियूं, जॾहिं त ऑरेंज ऐं ग्रीन लाइन खे फ्री लिंक करे रहिया आहियूं। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो असांखे अवाम जी ॻणती आहे। MQM खे अवाम जी का बि परवाह न आहे। अवाम बि MQM खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त हुकूमत पंहिंजो कमु कंदी ऐं अदालत खे पंहिंजो कमु करणु घुर्जे।